أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أم اتخذوا من دونه أولياء فالله هو الولي وهو يحيي الموتى وهو على كل شيء قدير وما اختلفتم فيه من شيء فحكمه إلى الله ذلكم الله ربي عليه توكلت وإليه أنيب فاطر السماوات والأرض جعل لكم من أنفسكم أزواجا ومن الأنعام أزواجا يذرأكم فيه ليس كمثله شيء وهو السميع البصير له مقاليد السماوات والأرض يبسط الرزق لمن يشاء ويقدر إنه بكل شيء عليم بكل شيء عليم छा उन्हनि अल्लाह ताला खां सवा ॿिया कम बनाइण वारा तजवीज़ कया आहिनि बस अल्लाह ताला ई कम बनाइण वारो आहे ऐं उहो ई मुर्दनि खे ज़िंदा करे थो ऐं उहो हर शइ ते कुदरत रखे थो ऐं जंहिं बि ॻाल्हि में तव्हां इख़्तिलाफ़ कयो त उन जो फ़ैसिलो अल्लाह ताला जे हवाले आहे ओ अल्लाह मुंहिंजो परवरदिगार आहे उन ई ते मूं भरवसो कयो ऐं उन ई जे तरफ़ आउं रुजू करियां थो आसमाननि ऐं ज़मीननि खे पैदा करण वारो आहे तव्हां जे लाइ तव्हां जे जाननि मां जोड़ा पैदा कयईं ऐं जानवरनि मां बि जोड़ा पैदा कयईं ऐं तव्हांजो नसुल हलाए थो उन जोड़नि जे ज़रिए सां तव्हांजो नसुल हलाए थो हुन जे जहिड़ो ॿियो को बि कोन्हे ऐं हू ई ख़ूब ॿुधण वारो ख़ूब ॾिसण वारो आहे आसमाननि ऐं ज़मीन जूं कुंजियूं उन्हनि जे लाइ आहिनि यब सुतुर रिज़्क़ लिमन यशा आसमाननि ऐं ज़मीन जूं कुंजियूं उन जे लाइ आहिनि जंहिं जे लाइ चाहे थो रिज़्क़ कुशादा करे छॾे थो ऐं घटि करे छॾे थो बेशक हू हर शइ खे ख़ूब ॼाणे थो हिन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ए जेके काफ़िर आहिनि ए अल्लाह खे छॾे ॿियनि माण्हुनि खे ॿी मख़लूक खे कारसाज़ बनाइनि था पंहिंजनि हाजतुनि पंहिंजनि ज़रूरतुनि खे पूरो करण वारो बनाइनि था हालांकि हक़ीक़त में जेकॾहिं कंहिंखे कारसाज़ बनाइणो आहे जेकॾहिं कंहिंखे कमनि वारो बनाइणो कमनि ठाहिण जे लाइ जंहिंजे तरफ़ रुजू करणो आहे त उहो अल्लाह जी ज़ाती आहे फल्लाहु हुवल वली ऐं उहो अल्लाह ताला हर शइ करे सघे थो हीअ जेके तव्हांजा कम आहिनि तव्हांजूं हाजतूं आहिनि तव्हांजूं ज़रूरतूं आहिनि भई अल्लाह ई पूरियूं करे सघे थो ऐं अल्लाह ई पूरियूं करे पियो उहो अल्लाह अहिड़ो आहे जो उन जी जेका कुदरत आहे उहा ख़ुशूसी तौर ते उन जी कुदरत मां हू त हर शइ ते क़ादिर आहे पर ख़ुशूसी तौर ते कुझु कुदरत आम तौर ते माण्हुनि खे बि ॾिनल आहे जो माण्हू थोरी यानी को कमु कुदरत चइबो आहे पंहिंजे इरादे सां को कमु करे सघनि जेकॾहिं इरादो कनि ॾिसण जो त ॾिठनि इरादो कनि ॻाल्हाइण जो त ॻाल्हाइनि या थोरी कुदरत अल्लाह ताला मख़लूक खे बि ॾिनी आहे त ॿियनि शयुनि में अल्लाह ताला जी कुदरत वाज़े थी करे अहिड़ी ज़ाहिर कान थी थिए पर मुर्दनि खे ज़िंदा करणु या अहिड़ी शइ आहे जो इन में कंहिं बि मख़लूक जो ज़रे बराबरि बि को हिसो कोन्हे मख़लूक कंहिं मुर्दे खे ज़िंदा नथी करे सघे ऐं मञे थी त असां हिते आजिज़ आहियूं हिते असांजो ज़रो बि कोन थो हले बाक़ी ॿियनि शयुनि में कुझु न कुझु कुदरत अल्लाह ताला बंदे खे ॾिनी आहे तो अल्लाह ताला फरमायो अल्लाह ई मुर्दनि खे ज़िंदा करे थो ऐं उहो हर शइ ते वस वारो आहे हर शइ करे सघे थो त जेका अहिड़ी कुदरत वारी ज़ात आहे पंहिंजा कम बनाइण वारो उन खे ई सम्झिजे हक़ीक़त में उहो ई सभिनी जा कम बनाए थो अॻियां अल्लाह ताला फरमायो त
हिननि खे चयो त तव्हां ए काफ़िरो ए बातिल परस्तो हक़ वारनि सां जंहिं जंहिं ॻाल्हि में बि तव्हां इख़्तिलाफ़ करियो था त उन इख़्तिलाफ़ जो आख़िरी फ़ैसिलो जेको आहे उहो अल्लाह जे सुपुर्द आहे। उन जो फ़ैसिलो क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक कंदो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इहो ई अल्लाह आहे जंहिं जूं सिफ़तूं पोयां बयानु थियूं। अल्लाह ताला फरमायो, तव्हां फरमायो ऐं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ओ मुंहिंजो परवरदिगार आहे, ज़ालिकुमुल्लाहु रब्बी, ओ मुंहिंजो परवरदिगार आहे। यानी परवरदिगार कंहिंखे चइबो आहे जंहिं पैदा कयो, जेको खाराए पियो, जेको तमामु ज़रूरतूं पूरियूं करे पियो, जेको हिफ़ाज़त करे थो, उहो ई परवरदिगार आहे। अलैहि तवक्कल्त, उन ई ते मूं भरवसो कयो। माना जेकॾहिं मूंखे तव्हां जी मुखालफ़त जे करे कंहिं क़िस्म जो जेको अंदेशो हुजे, नुक़सान जो, तकलीफ़ पहुचाइण जो, कंहिं बि क़िस्म जो अंदेशो, त इन ख़ौफ़ में मूं भरवसो कंहिं ते कयो, उन अल्लाह ते ई भरवसो कयो। जेकॾहिं तव्हां मूंखे का तकलीफ़ पहुचाइण चाहींदा त मुंहिंजो भरोसो अल्लाह ते आहे। अल्लाह ताला तव्हांजे इन्हनि सिटुनि ऐं तव्हांजे इन्हनि मनसूबनि ऐं साज़िशनि खां अल्लाह मूंखे बचाईंदो ऐं आऊं अल्लाह पाक जे तरफ़ ई रुजू करियां थो। दुनिया ऐं आख़िरत जे तमामु कमनि में आऊं मदद हुन अल्लाह पाक खां वठां थो, ऐं दुआ ऐं उन अल्लाह पाक खां करियां थो, उन जी तरफ़ रुजू करियां थो। उन अल्लाह इन सां तौहीद वाज़े थी वई। जॾहिं आऊं यानी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे अल्लाह पाक ते भरोसो कनि पिया, हिकिड़े अल्लाह जे तरफ़ रुजू कनि पिया, चवनि था त सॼी मख़लूक मुंहिंजी मुखालिफ़ थी वञे पर हुन में अल्लाह पाक ते मुंहिंजो भरोसो आहे। त माना करण वारी ज़ात हिकिड़ी अल्लाह जी आहे ऐं सभिनी जा कम बनाइण वारी ज़ात, सभिनी जी हिफ़ाज़त करण वारी ज़ात, सभिनी जे मुश्किलुनि खे हल करण वारी ज़ात, मुश्किल कुशा, हाजत रवा हिकिड़ी अल्लाह पाक जी ज़ात आहे। फातिरुस समावाति वल अर्ज़, उन अल्लाह जूं ख़ूबियूं इहा आहिनि त अल्लाह ताला सतनि आसमाननि खे ऐं ज़मीन खे पैदा करण वारो आहे ऐं तव्हांखे बि पैदा, जॾहिं आसमान ऐं ज़मीन खे हुन पैदा कयो त हुनजे विच में जेके शयूं आहिनि तव्हांखे सभिनी खे अल्लाह पाक पैदा कयो ऐं तव्हांजे लाइ तव्हांजे जाननि मां ई अल्लाह जोड़ा पैदा कया, मर्द औरत, ऐं जानवरनि मां बि अल्लाह जोड़ा पैदा कया। पोइ वरी इहो जोड़ो पैदा करे इन जोड़े खे मिलाए करे अल्लाह ताला तव्हांजा नसुल जारी करे छॾिया, दुनिया में तव्हांखे पखेड़े छॾियो। ओ अल्लाह पाक जो अहिड़ो शान आहे जो ज़ात में ऐं सिफ़ात में लैस कमिस्लिही शै, उन जहिड़ो को कोन्हे, न उन जहिड़ो ज़ात में को आहे, न उन जहिड़ो सिफ़ात में को आहे। ऐं ओ ख़ूब ॿुधण वारो, हर शइ खे ॿुधण वारो आहे, हर शइ खे ॾिसण वारो आहे। तव्हांजे सभिनी तव्हांजे ज़बानुनि मां जेको कुझु निकिरे पियो उहो अल्लाह पाक ॿुधे पियो। तव्हांजे आमाल मां, तव्हांजे आज़ा मां जेको कुझु सादिर थिए पियो, जेके आमाल सादिर थियनि पिया उन्हनि खे अल्लाह पाक ॾिसे पियो। उन करे अल्लाह पाक तव्हां उन जे मुताबिक़ तव्हां सां फ़ैसिलो फरमाईंदो। आसमाननि ऐं ज़मीन जूं कुंजूं ऐं खज़ाना जेके आहिनि उन अल्लाह पाक जे इख़्तियार में आहिनि। रोज़ीअ जा खज़ाना उन वटि आहिनि। इन ई करे जंहिं लाइ चाहे थो रोज़ी घणी ॾेई छॾे थो, कुशादा करे छॾे थो, ऐं जंहिं लाइ चाहे थो अल्लाह ताला रोज़ीअ खे तंग करे छॾे थो। इहो फ़ैसिलो जेको आहे तव्हांजे पंहिंजे इख़्तियार में कोन्हे त तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां रोज़ी घणी वठणु चाहियो त घणी वठो ऐं जे घटि वठणु चाहियो त घटि वठो, न, इहो फ़ैसिलो अल्लाह पाक जे तरफ़ां थिए थो। इन्नहु बिकुल्लि शैइन अलीम, ओ अल्लाह ताला हर शइ खे ख़ूब ॼाणण वारो आहे। पंहिंजी हिकमत सां तक़सीम करे थो रोज़ी, जंहिंजे बारे में वधीक रोज़ी ॾियणु हुनजी हिकमत जो तक़ाज़ो थिए थो उनखे वधीक रोज़ी अता फ़रमाए थो। जंहिंखे घटि रोज़ी ॾियण जी हिकमत जो फ़ैसिलो अल्लाह वटां थिए थो, अल्लाह पाक पंहिंजी हिकमत जे मुताबिक़ उनखे हलाए थो। ही गुरबत ऐं अमीरी ग़रीबी जेको असांजे पंहिंजे इख़्तियार जूं शयूं कोन्हनि, बल्कि अल्लाह ताला पंहिंजी हिकमत सां इहा तक़सीम रोज़ी जी करे थो। अल्लाह ताला छल पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात जी सही मारिफत अता फ़रमाए, क़ुरान पाक जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त पाण दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी वेंदासीं। दुआ था करूं। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
रब्बना वलमना अनफुसना फ़इन लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन आमीन।